नाज़रीन खिपरो भरसा ॻोठ साईं बख्श लगारी में एकता तकरीब ऐं राग रिहाण मुनक़िद कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था पीर बख्श राजड़ जी हिन रिपोर्ट में। कावश ऐं किटिन अथव पारां जेको 6 डिसंबर ते सिंध मुंहिंजी जिंद जे सिरे हेठि जेका एकता जो ॾींहुं मल्हायो वञे उन सिलसिले में असां साईं बख्श लगारी ॻोठ में वेठा आहियूं। हिते सुगड़ ऐं ॻोठाणा ऐं शाइर जेके वेठा आहिनि अचो त हुननि खां पुछो था हू छा था चवनि ऐं हिन ॾियारे कीअं करे मल्हाईंदा। असीं केटियनि जा तुराइता आहियूं जेके साईं बख्श वटि हली आया ऐं साईं बख्श हमेशह इहे प्रोग्राम कराईंदो रहंदो आहे ऐं हीउ ॾियारो जेको एकता ॾियारो आहे असांजो सिंधी कल्चर जे हिसाब सां आहे ऐं इहो सदाईं असीं मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं सिंध असांजी जिंद आहे। सो सिंध में जो कल्चर जेको आहे सो असांजो वॾनि खां वठी सिंध जो आहे जेको असीं विसारणु नथा चाहियूं। असीं हुनखे उजागर करणु चाहियूं था जीअं असांजो नओं नसुल बि उन सकाफ़ती ऐं कल्चर प्रोग्राम ते उनखे उजागर करे असीं अचो त एकता मिली मल्हायूं हथ हथ में ॾेई विख वधायूं। अचो त एकता मिली मल्हायूं पोशाक असांजी प्यारी आहे सलवार कमीज़ सुहारी आहे हर ज़मींदार पाती हारी आहे। अचो त सभु प्यार में गॾिजी पायूं अचो त एकता मिली मल्हायूं। खुशी थी रही आहे ही एकता मल्हाईंदा रहंदासूं ऐं हीअ हिकु हज़ारनि सालनि जी तहज़ीब ऐं मोहन जे दड़े खां थी अचे पई। असां मल्हाईंदा रहंदा आहियूं जीअं त सुघड़ फनकार ॾोर बैत इहे बि हिन सकाफ़त जा हिकु ज़रियो आहे। सिंध मुंहिंजी जिंद जे उनवान सां हीउ जेको केटीएन कावश वारनि प्रोग्राम अनाउंस कयो आहे इन जी असां भरपूर आजियां कयूं था ऐं उन जी मुनासिबत सां असां हीउ ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सिंध असांजी सकाफ़त आहे जेका हज़ारनि साल खां असांजी सकाफ़त कल्चर ऐं तहज़ीब आहे। असां इहा अॻे बि मल्हाईंदा आहियूं ऐं हाणे बि मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह ऐं नए नसुल ताईं इहो पैगाम बि पहुचाईंदासीं। हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां मां जिते बि हुजां मां जिते बि हुजां सिंध तो जो थियां। जी बिल्कुलु ॻोठ साईं बख्श लगारी जे ॻोठाणनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो चवणु आहे त सिंध मुंहिंजी जिंद जो सिरे हेठि जेको कावश ऐं केटियनि ऐलान कयो आहे इन सिंधी क़ौम खे मुतहद कयो आहे ऐं मुतहर कयो आहे। सिंधी जी जेका सकाफ़त आहे उनखे उजागर कयो आहे। इंशाअल्लाह 6 तारीख़ ते पूरी सिंध वांगुरु दुनिया वांगुरु सिंधी जिथे ॾियारो मल्हाईंदा एकता जो उते ॻोठ साईं बख्श जा माण्हू बि उन सां भरपूर तरीक़े सां निभाईंदा। कैमरामैन अयास सां गॾु पीर बख्श केटी न्यूज़ खिपरो।